दीगर मोहतरम मुअज़्ज़िज़ साथियों, सियासी तंजीमुन, कौम परस्त ऐं मजहबी तंजीमुन सां वाबस्ता दोस्तों, अस्सलामु अलैकुम। साथियों, तव्हांजे इल्म में आहे त पंजाब अॼु असां लाइ ऐं जेको आहे मज़लूमनि लाइ हिकु नंढो इसराइल बणिजी चुको आहे। हू असांजे वसाइल ते अॼु क़ाबिज़ आहे। चवनि था पिया त पंजाब असांजो भाउ आहे। जीअं त जेकॾहिं पंजाब असांजो भाउ आहे त पोइ असांजे हिन भाउ जो नालो काबिल आहे, जंहिं पंहिंजे भाउ हाबिल खे क़तल कयो। पंजाब जेकॾहिं असांजो भाउ आहे त अॼु उहो पंजाब असांजे रत जो प्यासो बणियल आहे। असां उन्हनि खे ॿुधाइण था घुरूं, हीउ सिर्फ़ु सियासी मसइलो न आहे, हीउ सिर्फ़ु क़ौम परस्तनि जो मसइलो न आहे। असां धरतीअ ख़ातिर, असां वतन ख़ातिर, असां सिंधूअ ख़ातिर पंहिंजूं इबादत गाहूं छॾे करे हिन रोड ते वेहण खे बि इबादत सम्झूं था पिया। जीअं नमाज़ुनि खे इबादत, जेको आहे नमाज़ खे अदा करणु इबादत सम्झूं था, तीअं ख़ुदा जी इबादत खे अदा करणु इबादत सम्झूं था, तीअं वतन जे हिफ़ाज़त लाइ वेहण खे बि असां इबादत सम्झूं था। साथियों, ये मसलो सिर्फ वकील बिरादरी जो न आहे, हिनमें पाण सभु गॾु आहियूं। मूंखे ख़बर न आहे, खोड़ दोस्त मूंखे बि न सुञाणींदा हूंदा, खोड़नि खे असां बि नथा सुञाणियूं, पर असांजे दरमियान जेको मसइलो आहे उहो सिंध अमण जो आहे। असां सिंध अमण ख़ातिर ज़ातूं, पातूं, तंज़ीमूं, नज़रिया सभु विसारे करे शिया, सुन्नी, वहाबी, बरेलवी, देवबंदी सभु मसलकूं ऐं मसलकी इख़्तिलाफ़ूं हिकु साइड ते रखी करे धरतीअ ख़ातिर हिन भाउ सिंधु अमण जे बचाव ख़ातिर निकिता आहियूं। अचो त वकीलनि जा जेके आहिनि हथ मज़बूत थियूं। मां अॼु हिन धरणे जे तवसुल सां मज़ारी सरदार साहब, कोसो सरदार साहब खे ॿुधाइणु चाहियां थो पियो त क़िबला तव्हांखे सिंध वक़्तु ॾिनो हो त अॼु तव्हां सिंध मां जे क़दमनि निकिरी पियो हा, लेकिन अॼु जेको आहे कश्मीर में तव्हां असांजे साथियुनि सां जेके बेसा ॻाल्हियूं कयूं, जेके उन्हनि लाइ तव्हां मसइला पैदा कया, ही मौक़ो तव्हांखे शायदि पंहिंजे पूरे ज़िंदगी में न मिले। असां तेगानी बिरादरी जे जेको सरदार साहब, असां बिजारानी बिरादरी जे सरदार साहब, असां सुंदराणी बिरादरी जे सरदार साहब खे गुज़ारिश कयूं था त क़िबला माज़ीअ में घणो थी चुको आहे, अचो वक़्तु अथव असां सां गॾु हिते वेहो, सिंध मां खां माफ़ी वठो। उमेद आहे त सिंध तव्हांजे माज़ीअ जे ग़लतियुनि खे जेका विसारे करे तव्हांखे अमर